नासिर वाक़िया आगे कंदासीं जैकबाबाद में पीपी पारां चैलेंज कयल फैसले ते अॼु NA-196 ते ॿीहर ॻणप थी रही आहे। आगाह पिया वाक़िए PTI उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो जी कामयाबी खे पीपी अखबार एजाज जखरानी चैलेंज कयो हो। वाज़े रहे त क़ौमी तक NA-196 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जो उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो कामयाब थियो हो, जंहिंजी कामयाबी खे मुखालिफ़ उम्मीदवार पीपी अखबार मीर एजाज जखरानी पारां चैलेंज कयो वियो हो। इलेक्शन ट्रिब्यूनल वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम ॾिनो हो, जॾहिं त ॻणप शुरू थियण खां पहिरियां पीपी कारकुननि जी वॾी तादाद कोर्ट ॿाहिरां मौजूद आहे। जैकबाबाद मां वाक़िया आगाह कई पिया। जैकबाबाद में पीपी पारां चैलेंज कयल फैसले ते अॼु NA-196 ते ॿीहर ॻणप थी रही आहे। PTI उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो जी कामयाबी खे पीपी अखबार एजाज जखरानी चैलेंज कयो हो।